कॾहिं हलियो आहे? टियों ॾींहुं यको किथे बीठो कोन ई? हा यको पियो हले। थर में जॾहिं बरसातूं न आहिनि हूंदियूं त अक्सर इलाइक़नि मां माण्हू निकिरी वेंदा आहिनि पंहिंजो माल मवेशी खणी उहो सिंध जे ॿियनि इलाइक़नि में वेंदा आहिनि ऐं जॾहिं बरसातूं थींदियूं आहिनि त ई मोटींदा आहिनि। अचो त असांजे हिकु थरार खां पुछूं था। नालो मुंहिंजो जवियो ॻोठ ॾाढी तालको नगर पार्कर ऐं मजबूरी में माल माना ॾुकार पाए थो पोइ काए वञूं था थर संद जे हींअर विया हुआसीं जहिड़ो 5 महीने में चौथे 5 महीने विया हुआसीं वरी वापसि वरियासीं माल काए हाणे सावणी जैन में आहियो हितां ई निकिरंदा आहियूं पोइ जिते वञी सांगड़ पियो हुतां वञी ऐं टंडो आदम पहुचूं ऐं पोइ ईअं अहिड़े नमूने खां पोइ जिते माना राख थिए अहिड़े हिसाब खां हाणे माने गाढ़ो थियो आहे तव्हां पाण ॾिसो पिया इहो गाह आहे बसि इहो हिसाब खां गाह थी वेंदो पोइ हर गंज